सिंध हाई कोर्ट सखर जे डबल बेंच पारां सखर हैदराबाद मोटरवे न ठहण वारे मामले तां वकील खान मोहम्मद सांघी जी दाख़िल करायल पिटीशन ते ॿुधणी कई। सखर जी अदालत में जस्टिस मोहम्मद अरशद खान ऐं जस्टिस अमजद अली सहतो ते मुश्तमिल डबल बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जजिस जामशोरो रोड ते हादसा पेश अचण ते NHA जे ऑफिसर्स खे छंडपटी जस्टिस अमजद अली सहतो रिमार्क्स ॾींदे चयो त कुझु ॾींहं पहिरियां 15 ॼणा हादसे जो शिकार थिया। उन जो ज़िम्मेवार केरु आहे? उन्हनि माण्हुनि जे फौत थियण जो ज़िम्मेवार चेयरमैन NHA या सेक्रेटरी कम्युनिकेशन खे करार ॾिनो वञे। जस्टिस अमजद अली सहतो सवाल कयो त जामशोरो सहवण रोड मुकमल छो नथो कयो वञे? अञा केतिरनि माण्हुनि जे मरण जो इंतज़ार करे रहिया आहियो? 15 माण्हू मरण सां ख़ानदान तबाह थी विया। हुन चयो त जामशोरो सहवण रोड ते रोज़ानो ॿ हादसा थी रहिया आहिनि, जंहिं में इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। सिंध जो को बि वाली वारिस नाहे, का बि सहूलियत नथी ॾिनी वञे। सिंध में रोड तबाह, इस्पतालूं ऐं स्कूल टुटल आहिनि।